में न केतिरियूं शयूं मशहूर आहिनि। उन्हनि में नौरोज़ी चॿा पिणु अलॻि हैसियत रखनि था। नौरोज़ी चॿा पिशावरी 4 सदई समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जा रिवायती चॿा शामिल आहिनि जेके हिते तयारु कया वञनि था, जेके ईद, बारातनि, शादी ऐं ॿियनि प्रोग्राम वॾे शौक़ सां इस्तेमालु कया वेंदा आहिनि। पर वधंदड़ महांगाई सबबि हाणे चॿनि जो कारोबार पिणु मुतासिर थी रहियो आहे। कारोबार हलंदो हुयो, सामान सस्ता हुया, हर शइ सस्तो हुयो, ग़रीब बि वठंदो हुयो, अमीर बि वठंदो हुयो। हाणे सामान हिक खां डबल थी विया आहिनि, यानी कि कोई बि शइ वठणु वेंदे हिक खां डबल थी विया आहिनि। पेट्रोल महांगो थियो आहे, पेट्रोल जे करे बिल्टी महांगा थिया आहिनि, शइ महांगो थियो आहे, चमड़ो महांगो थियो आहे, सामान इन ख़ातिर महांगो थियो आहे त पेट्रोल महांगो थियो आहे। का शइ अचे नथो, का शइ घुराईंदे त हुनजो डबल किरायो भरिणो पवंदो आहे। सम्झो त इन करे जेको आहे न हाणे पोज़ीशन उहा न आहे ईद जी। पहिरियों यानी कि ज़बरदस्त कारोबार हूंदा, स्पेशल VIP तरीक़े सां ग़रीब अमीर पंहिंजो ईद कंदा आहिनि। तो अल्लाह पाक हलाए थो, हाणे बसि अल्लाह ते आसिरे छॾियो आहे सभु। ॾिसूं हाणे छा थींदो अॻिते मुल्क जो हालात। असां बि किराए ते वेठा आहियूं, असां बि अलाह जे आसिरे वेठा आहियूं त कोई अचे, असां कंहिंजे आवाम जे लाइ चाहियूं था, आवाम अचे ई नथो। महांगाई जे करे कोई बि यानी कि ग्राहक ज़ाहिर ई न आहे। दुकान जो असांजो तव्हां वीडियो करे सघो था। बिल्कुलु सर, पहिरियों असां ॾींहं में 4-5 जोड़ा ठाहींदा हुआसीं। हाणे लेकिन सीज़न में बि गैर सीज़न लॻे थो, असां कमायूं था टोटल 2 जोड़ा 3 जोड़ा मिलनि था असांखे। महांगाई जे करे माल बि सेट नथो खणी अचे ऐं जोड़े जी हालत बि एतिरी न आहे। इन करे असां हाणे घटि कमु कयूं था। पहिरियों असां ठाहींदा हुआसीं 4 जोड़ा 5 जोड़ा 6 जोड़ा ॾींहं जा। हाणे उहो हालत न आहे, कम में थोरो फ़र्क़ु आयो आहे महांगाई जे करे। ऐं गिराक अचे ई नथो दुकान ते त सेठ काॾों कमु हलाईंदो। त शइ सस्तो थींदो त गिराक ईंदो न। हर कंहिं में सभु अमीर न हूंदा आहिनि, कोई ग़रीब बि हूंदा आहिनि। इन करे ग़रीब त दुकान ते अचे ई नथो। जेको अमीर हूंदो उहो जोड़ो ॿ खणी वेंदो, बाक़ी ग़रीब जे वस खां हाणे तैर थी वियो आहे। जीअं असां कोई महांगे दुकान में न वञी सघंदासीं, शइ न वठी सघंदासीं, तीअं असां जहिड़ा ॿिया ग़रीब नौरोज़ी नथा वठी सघनि। हिन जो रेट हाई आहे, 4.5-5 हज़ार रुपये रेट आहे। त कोई माण्हू सोचंदो यार इहो मां पंहिंजे घर जे लाइ वठां कोई शइ, नौरोज़ी न वठां। ख़ासि महांगाई जे करे, अगरि महांगाई न थिए त ग़रीब बि अचे आहे, दुकान मां शइ बि वठे और असां बि सुठो कमायूं आहे। इहो साहब महांगाई थी वई आहे, ॿुधो लॻ पेट्रोल वधी वियो आहे, हर शइ कमु उर्ज थी वियो आहे, महांगाई उर्ज थी आहे तमामु। ॿी ॻाल्हि इहा त हर चेना निकिरी पई आहे, हर को एक्सपेंस जो कमु थो करे। इन वजह सां नौरोज़ी जेको आहे 6000 बि आहे, 4500 आहे, 5000 बि आहे। त वरी असां पिशावरी हले थो माशाल्लाह, वरी 1500, 1800, 2000 अहिड़े हवाले सां पिशावरी माण्हू पाए थो। हुकूमत में इहो मुताबिलो आहे त सस्ता बि कयो। महांगाई थी वई आहे तमामु, ग़रीब माण्हू पंहिंजे पेट ताईं पूरो आहे। न सफ़ा न आहे, सफ़ा शौक़ी माण्हू खे न आहे। महांगाई जे करे पेट पालनि जा छॿा पाइनि, इन हवाले सां बदल घटि आहे। मां वठणु आयो आहियां ऐं मां छॿो पाईंदड़ आहियां। हाणे महांग थी वई आहे, 5000 रुपये थी वियो आहे। मां पहिरियां ई वरितो हुयो 1500, 2000 रुपये बि, हाणे 5000 थी विया। 5000 में एॾी महांगाई थी वई आहे, तंहिंजे करे असां हाणे वठी नथा सघूं। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, जीअं मज़दूर ऐं नंढनि कारीगरनि खे रिलीफ फराहम कयो वञे त जीअं हिननि जो रोज़गार बची सघे ऐं रिवायती हुनर ख़तमु थियण खां महफ़ूज़ रहे। कैमरामैन नवीद सुमर सां गॾु वसीम अख्तर, संजनानी, धरती TV न्यूज़, शिकारपुर।